शाह लतीफ़ जी नगरी में इंक्रोचमेंट जो आज़ार घटिजी न सघियो। अल्लाहवाला चौक, नंढो आदम वेन स्टॉप, शाही बाज़ार, दरगाह चाढ़ी, सब्जी मार्केट समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते दुकानदारनि रेढ़ा गाॾा संदल रखी रोड रस्ता सोढ़ा करे छॾिया। टाउन इंतज़ामिया जी मुसलसल नाअहलीअ सबब शहर में हद दख़लियूं वधी वयूं। मक़ामी शागिर्दियाणियूं ज़ाइरीन तोड़े शहरी ॾिचे में पंहिंजी विया। रस्ते तां गुज़रण आज़ार पइजी वियो। अहिड़े अमल ते अॻूणो टाउन चेयरमैन सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी ऐं शहर जे सियासी समाजी अॻवाननि चयो त शहर जे मुख्य बाज़ार समेत चपे चपे ते इंक्रोचमेंट जो आज़ार वधी वियो आहे। टाउन चेयरमैन भिचा में मौजूद टाउन ऑफिसर भिचा अघुर निंड सुतल आहे, जिन खे उजागी करणु घुर्जे। हुननि चयो त मेन रस्तनि ते दुकानदारनि रेढ़ा गाॾा संदल रखी रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। हुननि वज़ीर आला सिंध, कमिश्नर हैदराबाद, डिप्टी कमिश्नर मटियारी खां मुतालबो कयो आहे त निंड सुतल टाउन इंतज़ामिया भिचा खे सुजाग करे शहर अंदरि वधंदड़ इंक्रोचमेंट जो आज़ार ख़त्म कराए ज़ाइरीन तोड़े शहरियुनि जी परेशानी ख़त्म कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।